दाम सा भजाए सा, देस विझी जत दाम सा भजाए साण वियो, कि तंहिं कढ विंजसि केच जे। ससुर चए तंहिं कढ विंजसि केच जे आहे ई अंजाम। माना पंहिंजो प्रोग्राम ॿुधाए रही त पंहिंजो इहो अंजाम आहे। चई छा हो धरींदो हथड़ा, महिरबानी कंदो नेठि जेको आहे असांखे हेॾो जेको तकलीफ़ूं पिया करियूं, ऐं असांजो साहु जेको खणी भॼी वियो आहे, उहो ज़रूरु असां ते महिरबानी कंदो। चई आणे झोकिया झोक में, चई आणे झोकिया झोक में महिमा मिज़माननि महरी। वॾा जेके महरी जेके उठ हुआ उहे आणे झोकिया झोक में मिज़माननि महरी। अलाए हाणे जेके बि घड़ियूं असांखे मिलियूं ऐं हुनजी महिरबानी आहे सिग्नल जी, केॾी केॾी महिल ॿुॾियो था वञनि, वरी अची विया आहिनि, वरी तव्हां सां गॾु आहिनि। ख़ालिद आहे उहो दुआऊं थो घुरे, जल्दी रेल हलाए छह छह पैसा ॿ पायूं। हा इहो हा इहो छह छह पैसा ॿ पायूं, अचो वरी ॿार रेल हलायूं। हा अरे आ गई आ गई आ गई आ गई। असीं रेलगाॾी जो इंतज़ार में हुआसीं, हीअ नकाश बलोच बि अची वियो आहे। हिन पंहिंजो संभालियो हुनखे, नेटवर्क हा थियनि फ़क़ीर जे कचहरी असांजी न पिटाइनि। चई आणे झोकिया झोक में मिज़माननि महरी, चई चाटे चंबनि में वियाजी बार झटे सटे बहरी। ईअं खणियो जेको आहे मुंहिंजे पुण्य खे ईअं हलिया विया, जंहिं ॿार जीअं ईंदो आहे न कोई जेको आहे ईअं ॿिली जे बचे खे या कुकड़ जे बचे खे खणियो हलियो वेंदो आहे, ईअं जेको आहे खणियो हलिया विया। हाणे ॻाल्हियूं इलाही, उहो कंहिं सुठे कंहिं ऑफिसर खे रखियो अथसि, हाणे वरी जेको आहे सो हुयो पाणी वाणी बि अची विया आहिनि। असीं इहा ई ॻाल्हि था करियूं त मेरिट ते सभु शइ हलणु खपे। हीअ जेसिताणी वॾेरे वटि इहो तव्हांजो ऐं वॾेरे वटि तव्हांजूं नौकरियूं हूंदियूं ऐं इहे तव्हांजा स्कूल हूंदा इदारा हूंदा, तेसिताईं तव्हांखे ई कोन था सुधरण ॾियनि वॾेरे। तंहिंजे करे जेके कोर्टूं जेके आहिनि या इहे जेके इनकलाबी पार्टियूं सियासी पार्टियूं, हीअ जेके बाशूर माण्हू ज़ोर ई हिकिड़ो ॾियो थो पिए, इहे वॾेरा जेके आहिनि इहे भली वञी सियासत कनि, इहे वञी कानून ठाहिनि ऊंधा। पर हिकिड़ी महिरबानी कनि त हीअ जेके नौकरियूं मेरिट ते मिलणु खपनि, दाख़िलाऊं मेरिट ते मिलणु खपनि। हा दादा वरी अची वियो असांजो, असांजी कंहिंसां ज़ाती दुश्मनी न आहे, न को कंहिं हुकुमरान सां, असांखे को हुकुमरानी त करणी कान्हे का। पोइ ज़िंदगी सॼी ॾिनीसीं हिनखे त जीअं को ख़िदमत जो कमु करे सघिजे, को तरक़ी को तइमीर जो कमु करे सघिजे। हाणे उहो जॾहिं माण्हुनि कमु करणु न कमु करण जो कसम खणी छॾियो आहे, कमु त माण्हुनि खे करिणो आहे, ख़ुदा खे त कमु करिणो कोन्हे। ख़ुदा खे नबी उमाणिया ऐं नबियुनि जे मार्फत जेको आहे पंहिंजो पैगाम उमाणियईं, ऐं तव्हां का बि नबियुनि जी ॻाल्हि कान ॿुधी। ख़ुदा त क़ुर में इहा शिकायत थो करे त तव्हीं त ज़ुल्मनि जहूल आहियो, तव्हां ज़ालिम बि आहियो जाहिल बि आहियो, ग़लति फ़ैसिला था करियो। जेके माण्हू तव्हांजी मदद करण था अचनि ऐं उन्हनि माण्हुनि सां तव्हां विढ़ो था, उन्हनि माण्हुनि सां। अचे हिकिड़ो नओं हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो अथऊं, उन में पाण कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ जेके मौज़ू आहिनि लतीफ़ साईं जा शाइरी में हुन ॾिना आहिनि, ऐं उन्हनि खे असीं जेको आहे सो थोरो हिन अंदाज़ में असीं ॿुधाए वञूं। इहो सुलेमानी चांद इहे कुॾे झल ॿ छोकिरे बरसाति न न इहे ठाहे थी बरसाति ऐं इहो भई चाले टार्च बि चाले कराड़ कपते हीअ जो जोगी नज़म टाइप हिकिड़ी शइ आहे। उन में जी मूं सवेल तव्हांखे ॿुधायो, हीअ मुंहिंजी माउ साजदा बि अची वई आहे। अलवसी इलाही दोस्त आया आहिनि, कुंड पासे में वेठा आहिनि, हीअ नेटवर्क जे करे बेज़ार थी विया हूंदा, माण्हुनि खे
ॿिया इलाही कम आहिनि, असांखे त ॿियो को कमु आहे कोन्हे, इहो ई कमु बचियो आहे। लतीफ़ पढ़ी सघूं था, इहो तव्हांखे ॿुधायूं। हीउ क़ुर आहे, उहो सम्झ में अचे थो थोरो घणो, उहो तव्हांखे ॿुधायूं। ऐं दुनिया जहान जूं जेके बि चङियूं ॻाल्हियूं आहिनि, जेके असीं चङियूं सम्झूं था, ऐं पोइ असीं हरू भरू मड़ियूं नथा तव्हां ते, त असांजे जेके ॻाल्हियूं करियूं था इहे सभु सुठियूं आहिनि, जीअं आहिनि बैन उनखे मञूं। असां हिकिड़ी ॻाल्हि जेका सम्झी आहे क़ुर मंझां, लतीफ़ मंझां सम्झी आहे, ज़िंदगीअ तजुर्बनि मंझां, ज़बरदस्ती जेका बि ॻाल्हि तव्हां माण्हुनि खे मञाईंदव उहो घणो वक़्तु न हलंदी। नंढड़े में नंढड़ी ॻाल्हि हुजे माण्हू जे ज़ाती ज़िंदगीअ जे बारे में हुजे, समाजी ज़िंदगी जे बारे में हुजे, कहिड़ी बि जेका बारे में हुजे, जेसि ताईं तव्हां माण्हुनि खे कन्विंस नथा कयो। कोरोना खां एहतियात कयो, हाणे त माण्हू मशकूक थी विया आहिनि, हाणे थी तव्हांजूं टेस्टूं बि कूड़ियूं निकिरी पियूं आहिनि। ऐं जेको जंहिं बीमारी में मरे थो, तव्हां ठपो ते कोरोना जो हणी था छॾियो। ॿुधूं पिया जेके ॻाल्हियूं, माण्हू चवंदा हे हुकूमत धंधो पई करे, ऐं अलाए जो काथो कंहिंजी जंग पिया विढ़नि, कॾहिं हथियारनि वारी जी जंग, कॾहिं दवाउनि जी जंग, पर हे माण्हू बुख बदहाली ऐं बेदिलियाई में हींअर ॾिसो अॼु केतिरा थिया आहिनि ख़ुदकशियूं। अॼु बि अख़बारूं तव्हां पढ़ो, मिसकिन माण्हू जेके आहिनि पोरियो न मिलण जे करे ख़ुदकशियूं था कनि पंहिंजो पाण। ख़ुदकशी माण्हू कीअं कंदो ख़ुदकशी? जेको माण्हू मच्छर जो चक बर्दाश्त नथो करे सघे, जेको माण्हू मुंघण जो चक बर्दाश्त कोन थो करे, जेको माण्हू गर्मी नथो सहे, जेको माण्हू सीउ नथो सहे, जेको माण्हू, उहो कीअं ख़ुदकशी कंदो? ख़ुदकशी करण ताईं माण्हू जे पहुचे थो त उहे कैफ़ियतूं कहिड़ियूं आहिनि। माना माण्हुनि सां वॾो एॾो को ज़ुल्म थो थिए माण्हुनि सां, जो उहो माण्हू जेको आहे जीअण सां हथु थो खणे, पंहिंजो पाण खे जेको आहे माण्हू मारे थो छॾे पंहिंजो पाण। इहे बसि रख छोड़ो, बंदि करे छोड़ो। ऐं इहे अहिड़ियूं अहिड़ियूं ख़तरनाक कंडीशन मंझां तव्हांजी जेका सोसाइटी जेका तव्हांजी गुज़रे थी पई, जंहिंजो तव्हीं तसवर बि कोन था करे सघो। ऐं तव्हां खे असीं ॿुधायूं कि असीं के पुराणे ज़माने जा माण्हू असीं आहियूं कोन, ऐं असां गॾु तव्हीं बि लोड़ियो पिया, तव्हीं बि ॾिसो पिया, असीं बि ॾिसूं पिया त समाज जेको आहे सो केॾो भञदाह जो जेको शिकार थियो आहे। तव्हांजी महिरबानी, वाक़ई तव्हां घोसड़ू शागिर्द न आहियो, मास्तर घोसड़ू थी पिया आहिनि। अॻे असीं उहो टंगोटाली करे ईंदा हुआसीं, शागिर्द को ईंदो कोन हो, पोइ वॾा जेके छोकिरा हूंदा हुआ 5 क्लास जा, असांजे ॻोठनि में उन वक़्तु अञा कोन हुआ इहे अंग्रेज़ी स्कूल कोन ठहिया हुआ, प्राइमरी जॾहिं असीं पढ़ूं था। पर इहो यादि आहे देरि सां वॾा थी वेंदा हुआ, उठेरा थी वेंदा हुआ, पोइ जेके शागिर्द ईंदा न हुआ, पोइ उन्हनि खे वरी जेको आहे चवंदा हुआ टंगोटाली करे खणी अचो। पोइ 4-5 छोकिरा हूंदा हुआ, हुनखे खणियो पुठनि ते हुनखे पिया कुटींदा ईंदा हुआ हुनखे। सो हाणे वरी जेके हीअ न उस्ताद घोसड़ू थिया आहिनि, सो हीउ तव्हांजो उस्ताद घोसड़ू कोन्हे। पोइ केॾी महिल नेटवर्क जेको आहे पोइ इहा गुसो थी वञे, केॾी महिल जेको आहे सो वरी बैलेंस ख़तमु थियो वञे असांजो। ख़ैरु, हा दा भली करे। कराड़ कपटे हीअ जो झूनो जोगी, कराड़ कपटे हीअ जो झूनो जोगी, वॼाए वेठो रिढ लॻिया रबाब, ऐं ॻोह नाॾो मुरलियो। अचो ॿुधूं त हीउ छा थो चवे, कहिड़े जुग जूं ॻाल्हियूं थो करे, अचो त खांसि हिन अंधी ॿोड़ी ऐं गूंगी धरती जो दाहूं ऐं आहूं ॿुधूं। अचो ॾिसूं त वटसि असांजे दर्दनि जो को दरमान आहे, अचो ॿुधूं त सही मथां असां लाइ छपर छां थी आयो हुजे। के चवनि था छॾियोसि खणी बाबा, हलो अलाए छा आहे, घणेई माण्हुनि जो मुरलियूं ॿुधियोसीं। हीअ वरी को फ़क़ीर हूंदो, आयो हूंदो, 2 ॾोकड़नि जे लाइ वेठो हूंदो। फ़क़ीर कहिड़ा आहिनि, बाज़नि खां बि विछड़ा थी पिया आहिनि। किन चयो न अड़े ॿुधो त सही, ॾिसो त सही हू चवे छा थो।
झूनो जोगी चवे थो काइन बाइन कापड़ी, काइन बाइन कापड़ी परूड़न परे च सोबत सुपेरन जी सची शाल सरे, च सोबत सुपेरन जी सची शाल सरे, के अंदर दुर्द मरे त हासिल तो हाद थे। सामी हिकिड़े हमरा चयो थी सामियुनि जूं ॻाल्हियूं थो करे। माना इन में ॿुधाए पियो त हीउ माण्हू अजायूं ॻाल्हियूं कोन थो करे। हीउ चवे थो त हीअ जेके काइन बाइन जेके आहिनि, हीअ जेके कापड़ी जेके आहिनि पाण खे जेके जोगी था सॾाइनि, चई इहे काइन बाइन आहिनि, इहे ढारा ई आहिनि, फूकूं था ॾियनि इहे। ॿाहिरि पी आओ, मजलिस है न, सिगरेट पीछे पिए वे। अदा ही मुज़फ़र शबीर बोज़दार, इहो बि बोज़दार वॾा खां, इहो बि असां सां गॾु आहे। इहो असांजो महबूब आहे, असीं वरी जुगनू जा महबूब आहियूं, यार आहियूं असां। अदा जुगनू खे सलाम ॾिजांइ मुज़फ़र। जोगी चवे थो सामी चइजे तंहिंखे जंहिं सभिनी सरे, सामी चइजे तंहिंखे जंहिं सभिनी सरे, चई पर घर वञे की न की, कि पर घर वञे की न की, पर घरां बि की न घुरे, कि पुठीअ पेर पुरे हक़ीक़त हादीअ जे। ही हिकिड़ा मयार ठाहे पियो सुठनि माण्हुनि जा, सामी कहिड़ो हूंदो, जोगी कहिड़ो हूंदो। माना जेकर हुनखे घर मां कढी छॾीनि, सॼी दुनिया हुनखे छॾे ॾिए त बि हू जेको आहे पंहिंजो वक़्तु कढी वञे। पर अगरि दुनिया हुनखे न वणे, दुनिया खे हू छॾे ॾिए, अकेलो रहिजी वञे हलियो, त बि हुनखे जेको आहे का ग़लती न थिए। हीअ अयाज़ लतीफ़ बि असां सां गॾु आहे अॼु। हीअ अयाज़ तुंहिंजे माइटनि जे ॻोठ में वेठा आहियूं, हाणे त आउं बि ख़ासि कयल ई थी विचालियो। ये अयाज़ लतीफ़ आहे, ख़ासि कयल ई आहे, ज़रूरी कोन्हे हर रुॻो अयाज़ लतीफ़ सभ खे पलिजे थींदे आहिनि। असांजे अयाज़ लतीफ़ असांजा ख़ासि कयल बि आहे, लतीफ़ जा पुटु। अड़ा ही ख़ालिदा हिकिड़े पासे ही पंहिंजो सिग्नल नथा हलनि, नईम आहे को, नईम हुजे त हिनखे चुप कराए, हिनखे चुप करे कोन थो। असां एजाज़ तूं भली भली करे आए एजाज़, सुभाणे वरी के ॿी कंहिं किड़ ते हूंदासीं कि ॾातार ॾुख कया पाणा हुते मङनि। ही कराड़ कपचे, ही झूनो जोगी, ही असांखे हिकिड़ा ज़िंदगी जा मयार पियो ॿुधाए। ॾातार आहे, उहो गॾिजी वियो आहे, हुनखे को फ़क़ीर गॾिजी वियो आहे, ऐं घणे वक़्त खां वठी उहो आयो कोन्हे को। हूअं थींदो ईअं आहे त उहे जेके पेनड़ाक जेके माण्हू हूंदा आहिनि, बुखिया माण्हू, पोइ हिकिड़े हंधा वरितऊं, पोइ वरी ॿिए वारे वरी ॿिए पासे वेंदा, टे वारे वरी टे पासे वेंदा, ईअं ई पिया माण्हू मटाईंदा, ॾातार पिया मटाईंदा आहिनि। ईअं उनखे ख़बर आहे वरी उतां खां कुझु मिले अलाए न मिले, तंहिंजे करे वरी ईअं जीअं असां वटि नंढड़ा नंढड़ा जेके आहिनि घासलेटियूं वॾेरा, पोइ इहे ईअं कंदा आहिनि। बसि पोइ हिकिड़े इलेक्शन हिकिड़े वॾेरे सां ॿिए इलेक्शन सां चवंदा आहिनि असां भाई सभिनी सां वॾियूं इलेक्शन, पोइ सभिनी खां कंहिंखां नौकिरी वठंदा, कंहिंखां जेको आहे रोड वठंदा, कंहिंखां जेको आहे कोई मस्जिद वठंदा, बसि ईअं ईअं जेको आहे सॼी ज़िंदगी हिननि माण्हुनि जी गुज़री आहे। चई कराड़ कप ते हीअ जो झूनो जोगी वॼाए वेठो, ॻोहन आॾो मुरलियूं ऐं रिढनि अॻियां रबाब। हू त मारवी जी कहाणी थो ॿुधाए, जंहिंखे वक़्त जे अयाश ऐं ज़ालिम बादशाह जेको आहे खूह था खणी कोट में क़ैद कयो, उन जी ॻाल्हि थो ॿुधाए। मारी अचो इहा ॻाल्हि ॿुधो। हू ॿुधाए थो त मारी उमर बादशाह खे चयो, माड़ी चढ़ी सूमरा ऐं हॾ लॼाणी, तूं तो सम्झींदा आऊं जेको आहे माड़ी ते चढ़ी आहियां,
चई माड़ी तॾहिं थूमरा ऐं हद लॼाणी, चई हथां मुंहुं महारी पावर जो पाणी। चई हथां मुंहुं महारी पावर जो पाणी, चई ॿोली बाबाणी वठी शाल वेड़ वञा। चई मुंहिंजो प्रोग्राम इहो आहे। चई हीअ जेका ॿोली, जेका बाबाणी, जेका बाबाणनि सां जेका ॿोली करे आई आहियां, उहो सील भञण जी सूमरा मूंखे मत मार्च जी मीर। चई सील भञण मार्च जो मूर, इहा सील त भञणी कान्हे का। त असांजे जेको ज़िंदगी जो जेको जौहर आहे उहो इहो ई आहे, इहा असांजी अना आहे ऐं असांजी इहा ख़ुददारी आहे असांजी, ऐं इहा इज़त आहे, इहा लॼ आहे, इहा लोही आहे। हाणे इहा जेकॾहिं इज़त लॼ आई जेके लोही न रही त पोइ त ॿी कासे ज़िंदगी में असां वटि बचे त कान थी। हीअ सारंग लाचारी मुंहिंजो भाइटियो फ़क़ीर लाचारी जो पुटु, इहो बि अॼु असांजे लतीफ़ जी मजलिस में असां सां गॾु आहे। बाबा महिरबानी तव्हांजी, असांखे बि तव्हांजी ओन रहे थी, ऐं तव्हां बि जॾहिं बि तव्हांखे वक़्तु मिले त अची ईंदा वञो। हीअ बाबा तव्हांजे बाबा जी कचहरी आहे। फ़क़ीर असां ज़िंदगी में जेके 4 घड़ियूं मिलियूं, असां तक़रीबन लतीफ़ ते ई ॻाल्हायो, लतीफ़ खे ई सम्झो ऐं लतीफ़ खे ई पंहिंजो रहबर बनायोसीं पंहिंजी ज़िंदगी में। कि आऊं पंहिंजे दिलि भर देस ऐं पिरी पवार तां धार थी कीअं जीअंदसि, मूंखे मारू मेणा ॾींदा, मूंखे तो वटि घारणो ई कोन्हे को, छा तूं मूंखे ॾींदे? हीअ हुक्मरान छा ॾींदा माण्हू खे? हीअ मानी ॾींदा 3 वेलनि जी, कपिड़ो ॾींदा, ॾोकड़ ॾींदा, हीअ पियारींदा, खाराईंदा। हिननि माण्हुनि वटि इज़त आहे कान, न को हिननि माण्हुनि वटि रहम आहे। हीअ हाकम जेके आहिनि पंहिंजे जेको आहे पीउ खे मारींदे देरि कोन कनि, पंहिंजे माउ खे जेको आहे क़ैद करे छॾी, पंहिंजे पुटनि खे गतरा गतरा करे छॾी, हुनजो खलू लहारायूं। जहांगीर बादशाह छा कयो? हे तव्हां हिन मंगोल बादशाहनि जूं तव्हां हिननि जूं तारीख़ूं त पढ़ो हिननि जो। उनजे करे ही जेसि ताणी उहा पंहिंजी हुकूमत माना जंहिंमें स्टेट जेका हुजे उहा ईअं हुजे, स्टेट हुजे जीअं वाक़ई चवंदा आहिनि अबे अमा जहिड़ी हुजे, जी घर खे कीअं संभालंदो? अबो पंहिंजे बचनि सां कीअं ठगी कंदो, पंहिंजे घर सां कीअं ठगी कंदो, पंहिंजी चोरी कीअं कंदो? पर हिते जेकॾहिं हीअ हुकुमरान जेके आहिनि असांजा ही गटर खायो वञनि, रोड खायो वञनि, रस्ता खायो वञनि, हीअ पाणी असांजो पियो वञनि, हीअ पैसा, ही सभु शयूं रड़कियो खायो था वञनि जेके माण्हू। उनजो मतिलबु आहे चोर आहिनि। अॼु घर जो धणी जेकॾहिं चोर थी वञे हलियो त पोइ बाक़ी जेको आहे ॿियो कंहिं ते एतबार कजे? हाणे तव्हीं जॾहिं मुड़ुसु माण्हू थियो, वॾा थियो, की मेला बचायो, की पंहिंजूं सोसाइटियूं ठाहियो, पंहिंजूं पार्टियूं ठाहियो, हिननि शैतान मथां ईअं त जान कोन सुटंदी। हीअ वॾी घणी सुठी शाइरी करण सां जेके इनकलाब अची वञे हा त लतीफ़ खां वधीक असीं कहिड़ी शाइरी करे सघंदासीं? अयाज़ खां शाइरी वधीक असीं कहिड़ी करियूं? उस्ताद बुखारी हेॾी वॾी शाइरी करण सां इनकलाब न ईंदा आहिनि। उनमें जेके जज़्बा आहिनि, उनमें जेके जोश आहिनि, जेके जोलान आहिनि, उहे जेके माण्हू आहिनि, उहे माण्हू जॾहिं उन्हनि ते अमल कंदा, उन ते, उन शाइरी ते, उन फ़िल्सफ़े ते, तॾहिं इनकलाब ईंदो। ॻाल्हियूं करण सां ठीकु आहे, माण्हू जो बुत त गरम थींदो माण्हू जो, पर असुलु ॻाल्हि इहा त अमल तॾहिं थींदो जॾहिं माण्हू चिटो हुजे असांखे वञिणो केॾांहुं आहे, करिणो छा आहे, विढ़ूं छो विढ़ूं, कंहिंसां विढ़ूं, कॾहिं विढ़ूं, कीअं विढ़ूं, पहिरीं त विढ़ूं या न विढ़ूं, इन्हनि सुवालनि जा जवाब त असां कॾहिं पंहिंजो पाण खां वरिता ई न आहिनि। विढ़ूं त रुॻो पिया विढ़ूं, सुता पिया आहियूं त रुॻो सुता पिया आहियूं, जाॻूं पिया मिड़ी जाॻूं पिया। माना देयर इज़ नो एनी टाइम टेबल ऑफ लाइफ। ज़िंदगी जो टाइम टेबल जेकॾहिं न हूंदो ज़िंदगी जो त पाण हली कीअं सघंदासीं? ऐं किथे अकाउंटेबिलिटी? वेयर इज़ अकाउंटेबिलिटी ऑफ टाइम? पैसनि जी असां अकाउंटेबिलिटी कंदा आहियूं, हेतिरा पैसा आहिनि, हेतिरा हिनखे रुॻो हिन ॾियणा त आहिनि ई कोन कंहिंखे। पर जेके 24 कलाक अलाह साईं जेके माण्हू खे ॾिए थो, 24 कलाकनि जे हिकिड़ी जेका घड़ी आहे उहा क़ीमती। 24 कलाकनि जो हिकिड़े कलाक, तव्हां 24 कलाकनि में छा कयो आहे अचो त लेखो करियो।
सुबुह जो उथूं था, छा करियूं, हथ मुंहुं धोई खाई पी वरी सुम्ही था रहूं, वरी किथे किरी था पऊं, वरी मानीअ टाइम ते वरी बीठा आहियूं, वरी मानी खाई वरी सुम्ही था रहूं, वरी राति जो आयासीं। माना इहे कहिड़ी ज़िंदगी आहे इहा। माकोड़ियूं आहिनि उहे बि जेको आहे पंहिंजी जॻह जिबलतूं उन्हनि जूं आहिनि, सुबुह जो साजर उथनि थियूं, सॼो ॾींहुं पोरियो कनि थियूं। पखी आहिनि, पखी सुबुह जो साजर उथनि था, सिजु कोन थो उभरे हुनखां अॻु में ई निकिरनि था। ही जानवर आहिनि जिन खे तव्हां क़ैद करे छॾियो उहे न, बाक़ी जेके आज़ादु जेके जानवर आहिनि उहे सभई जेको आहे पंहिंजो गुज़र पाण था कनि। उनजो ज़िमो तव्हां ते कोन्हे, उनजो ज़िमो अलाह खयो आहे। पोइ के खाइनि था, के खाराइनि था, बसि ईअं हिक ॿिए खे सट कुट लॻी पई आहे। ऐं हीअ जेका आहे पंहिंजो मारवी आहे, ऐं मारवी जूं कहाणियूं ही जेको आहे जोगी ॿुधाए थो, अचो त जोगी खां इहे ॻाल्हियूं ॿुधो। उमिरि खे चए त ॾेई ॾाॾाणा मामाणा मूंखे मेणा ॾींदा, चए मूंखे छॾ त पंहिंजे पखड़नि वञा, ऐं उते वञी पंहिंजे महलनि जी मर धोआ, जेका तुंहिंजे महलनि में जेको मूंखे टिको लॻो आहे, जेका मूंखे मर लॻी आहे तुंहिंजे महलनि जी, या पखनि में वञी धोआ, तंहिंजे हित घारियमि ॾींहं। सुमार ओढो हुनजी महिरबानी, उहो बि असां सां कचहरी में गॾु आहे। इमरान मंगी अदायो, असीं न हूंदासीं पोइ बि तव्हांजो कचहरियूं क़ाइमु हूंदियूं। ऐं बिल्कुलु जेको आहे सो इहे कंहिं का शइ क़ाइमु करण जे लाइ त आया आहियूं असीं। लतीफ़ थो चए त जे हित घारियमि ॾींहड़ा वतन वेही, चई मारू ॾींदमि मुंहं में, चई हिकिड़ी हिकिड़ी घड़ी जो हिसाबु वठंदा, चई मारू ॾींदमि मुंहं में ॾाॾाणा ॾेही, चई पखनि वटि पेही छल महलनि जी मर धोआ। दिलि थी चवे थी इहा जेका महलनि जी जेका मर आहे इहा पखनि में पेई वञी उते पंहिंजे अबाणनि वटि वञी झूनो जोगी ॿुधाए थो त मारवी खे मारियो कोन मारियो, चई मारवड़नि जी मूंझ मारियो। मारू मुंझी पिया आहिनि, मारू को फ़ैसिलो कोन था करे सघनि, छा कनि। खूह तां न्याणी खॼी वई आहे, जवान जमानी, अॼु हिकिड़ी खॼी सुभाणे ॿी खॼंदी। अलाए इहो केतिरियूं ज़ालिम जेको आहे असांजूं न्याणियूं खणी विया हलिया खूह तां। ऐं इहो चवंदा हिक ॿिए खे चुप कंदा अचूं, बाबा चुप करियो, अलाह ख़ैरु कंदो, चुप करो, न त जेको आहे ॿी छा इहो सिलसिलो बंदि किथे थियो आहे। शुक्र करियो अहिड़ो ज़ुल्म कोन्हे को जेको 1000 साल अॻे तव्हांजे हिन धरती ॾिठो आहे। हींअर घोड़ा घोड़ा थी पई आहे, क़ाइदा थी पिया आहिनि, कानून थी पिया आहिनि। ॾाढो ॾुखियो ज़मानो गुज़रियो आहे तव्हां तां। हाणे जा तरीक़ा तब्दील थिया आहिनि, हाणे जेको आहे उहो वरी कानूनी ॾोह थी विया आहिनि। कि मारी जे मारियनि मारे सकीन की, जोगी थो ॿुधाए जेको कराड़ कप ते वेठो आहे, चवे थो त मारियनि मारे सकीन की मुयसि मारनि लाइ, चिकर लहंदा कॾहिं मुंहिंजी अची मां। हू सोचे वेठी त अमां ही कॾहिं न कॾहिं ॾींदा, मुंहिंजी कर लहंदा, मुंहिंजी ख़बर लहंदा। हीउ जेको क़ैद आहे हिन क़ैद मुंहिंजा मूंखे आज़ादु कराईंदा। चई साबी वेठो वाज विझे इहो, जीअं माण्हू मच्छी मारण जे लाइ माण्हू ॾोर कोन विझी वेही रहंदो आहे, मन केॾी महिल लॻे। चइजे सांभी अहिड़ा सदा, चई मुंहिंजा जेके माइट आहिनि, मुंहिंजा जेके सांभी आहिनि, वेठो वाज विझे इहो, ते मुंहिंजो जेको हींअर हो उन्हनि खे वेठो वाजाए, उन्हनि खे वेठो यादि करे उन्हनि खे। ऐं इहो जेको आहे सो उमिरि सां ॻाल्हाए थी हिकिड़ी जवान जमान छोकिरी, हीउ सिंध हुनजो नालो आहे, उहो हुकुमराननि सां ॻाल्हाए थी, हुकुमरान खे चवे थी त माना हीउ पंहिंजो डिफेंस पाण थी करे, असां त विकिणी छॾी ज़रो ज़रो करे। पोइ हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे अघु अघाणो, जेको माण्हू कोन विकाणो तंहिंखे मिलियो जेल ऐं थाणो। हाणे त जेको आहे सभु जॻह ते माण्हू सुठो कुर्सियूं वठियो ऐं थधी जेको आहे जाइन में वेठा आहिनि सभई माण्हू।
पर लतीफ़ जो अज़म साॻियो आहे, मारवी जो अज़म साॻियो आहे, फ़क़ीर जो अज़म साॻियो आहे। गोलियुनि जी गुंजार मां वेही एडिटोरियल जेको लिखाईंदो हो, ॼण घन गरज पई वसंदी, हेॾा गोलियूं पियो वसंदियूं, होॾां फ़क़ीर पियो वसंदो। चीरे चीरे चम जे लूण निङे लाईं, ही ज़ुल्म, ही ॾाढ, ही सहाफ़ियुनि सां या ही आम माण्हू सां, को अॼु जो न आहे। ही इल्मु अॻे महदूद माण्हुनि जे लाइ हो, सिर्फ़ु बादशाहनि जा ॿार पढ़ंदा हुआ, अमीरनि जा ॿार पढ़ंदा, ग़रीबनि जा ॿार किथे पढ़ंदा? ॿार माल चाढ़ींदा हुआ, मज़दूरियूं कंदा हुआ, बनियूं कंदा हुआ, अमीर खाईंदा हुआ। तव्हां हेॾी जो वॾी बग़ावत कई आहे, तव्हांजो जीअण था चाहियो, इज़त सां जीअण था चाहियो, पंहिंजी ख़ुदा अनारी पंहिंजो ख़ुददारी सां जीअण था चाहियो, माण्हू त हीअ तव्हांखे कीअं जीअण ॾींदा तव्हांखे? पर जेकर हाणे ॿिली थेले मां जेकर निकिती आहे, जेकर निकिरी पिया आहियो, त हाणे जेको आहे पोइ हिते हटण जो सोचण ई ॾोह आहे। हाणे जियो ऐं जी ॾेखारियो माण्हुनि खे कीअं जीबो आहे, जिया पोइ छा खे चइबो आहे। केरु जेको आहे कंहिंजी इंसल्ट न करे, केरु कंहिंजी बेइज़ती न करे, केरु कंहिंजो जेको आहे हक़ न फबाए। ऐं जेको अलाह जे पार्टी जो जेको प्रोग्राम आहे, जेको अब्दुल्ला असांखे ॿुधायो, ऐं असीं पाण पंहिंजा, असीं छो ॿियनि पार्टियुनि जा जेके प्रोग्राम ऐं जेको आहे क़ाइदा कानून खणी असीं छो पंहिंजा प्रोग्राम ठाहियूं? असांजो पंहिंजो मिज़ाज आहे, असांजो पंहिंजो कल्चर आहे, असांजा पंहिंजा जेको आहे एजाज़ आहिनि पंहिंजा, असांखे पंहिंजो अकुल आहे, असांजी पंहिंजी धरती, पंहिंजो मौसमूं, छो त पंहिंजनि मौसमनि ऐं हालतुनि मुताबिक़ तव्हां क्रिएट कंदव न कंहिं बि शइ खे। तव्हांखे का आज़ादी क्रिएट करणी आहे त तव्हां कहिड़ी यूरोप जा माण्हू उते उहो बुखिया बग़ैर त न आहिनि जिनसी तौर ते। हिते जेको आहे माण्हू पेरनि खे ॾिसी जेको आहे माण्हू बेहोश थी थो वञे, कंहिंजा हथ थो ॾिसे माण्हू बेहोश थो वञे हिते माण्हू। ऐं हा, जॾहिं तुंहिंजो नियतूं जॾहिं तव्हां जूं सगारियूं थी वञनि, जॾहिं तव्हां बुखिया बग़ैर तव्हां पंहिंजे अंदरि मां कढी छॾियो, जॾहिं तव्हां नियतूं जॾहिं तव्हांजो नेक थी वञनि, भला माण्हू थी वञो, पोइ हिजाबनि जी ज़रूरत ई कोन पवंदी, सभु हिक ॿिए थले ते वेठा हूंदासीं। पर जेसिताणी ओसिताणी पहुचो तेसिताणी जेको आहे तव्हांखे हदूं लागू करणियूं पवंदियूं। ऐं पोइ बि हीउ जेको कानून जेको आहे, उसूल जेको ज़िंदगी जो, उन खां सवाइ हीउ तव्हांखे ॿिया माण्हू चवनि था हथ धो, ॿिया माण्हू तव्हांखे चवनि था मुंहुं धो, तव्हां कपिड़ा धो, तव्हां गुरड़ी करियो, ॾंदण ॾियो, छा इहे ॻाल्हियूं छा अंग्रेज़ असांखां अॻे ॼावा हुआ छा? हे अंग्रेज़ त अञा ताईं कोन्हे सुधरियल, हे अरब अंग्रेज़, हे पठान, हे अॼु बि कोन्हे सुधरियल। हे इंफरादी तौर ते असीं कंहिंजी ॻाल्हि नथा करियूं, क़ौमी लेवल ते हे माण्हू अॼु बि वहशी आहिनि। अॼु बि जॾहिं बि हिननि खे बुल मिलंदो ई सॼी क़ौम खे जेको आहे गारत कंदे देरि कोन कंदा। हीअ हज़ारे लखे माण्हू मारण जे लाइ तयारु आहिनि इहे सभु माण्हू। पोइ के हिरफत सां मारीनि था, के अटकड़ सां मारीनि था, के दवाउनि सां मारीनि था, के हथियारनि सां मारीनि था, के डपु ॾियनि था, के माण्हू हीअं ॾिसो न कीअं जेको आहे माण्हुनि खां हिननि ज़िंदगी खसे छॾी आहे माण्हुनि खां। हीअ कीअं जेका आहे माण्हुनि खे बाहू बचे छॾिया अथनि। हाणे माण्हू मथां हिक ॿिए खां डिॼंदा, केॾांहुं वयूं माण्हुनि जूं ईदूं, केॾांहुं वयूं माण्हुनि जूं ख़ुशियूं, केॾांहुं वयूं मोहबतूं, केॾांहुं वयूं अॻे ई असां जूं मोहबतूं कॾो को असांखां मोकिलाए वियूं हुयूं। हीअ रही खुई जेका छंड बची इहा बि जेका हिननि असांजी कढी छॾी। अॻे कहिड़ो जेको आहे सो पोड़नि माण्हुनि खे असां भाईंदा हुआसीं, जो हाणे चवंदो आहे पोड़नि माण्हुनि मां जान छॾायो, जेको बीमार हुजे उनखे कलमो पढ़ाए छॾियो हुनखे। असीं उहे माण्हू आहियूं, भले जेको आहे क़ौमा में हुजे वेठा यासीनूं पढ़ंदासीं, वेठा कलमा पढ़ंदासीं, छो त वरी त कोन ईंदो। ऐं पोड़ा न हुजनि हा त हीउ जवान किथां थियो आहे? तव्हां हीअ दुनिया तव्हांजी किथां ठहे? माण्हू ऐं जानवर में इहो ई फ़र्क़ु आहे। जेकर कुतो मरी पियो त कुतो छा कंदो? कुतो हुनखे खाइणु शुरू करे छॾींदो या हलियो वेंदो पंहिंजो पंधु वठियो। केर बि इतफ़ाक़ सां माण्हू हुजे, किथे जो माण्हू हुजे, जेकर उहो मरी पियो हलियो, जेको मुसाफ़िर आहे, त उन मुसाफ़िर खे बाक़ाइदे जेको आहे उनखे कफन दफ़न जो उनजो कबो, उनजो बंदोबस्तु कबो, उनखे पंहिंजो सम्झिबो। इंसान सभु पंहिंजा आहे। असुल इहा बाहि लॻी आहे इन पंहिंजाइप खे, इहा पंहिंजाइप सड़ी वई। इहा पंहिंजाइप आहे, कंहिं ज़माने में हुई, हाणे पंहिंजाइप इहा ख़तमु थींदी थी वञे। इहा असीं जेकॾहिं पंहिंजाइप बचाए वियासीं उहो सही।
सही है। मारी थी चवे ही जोगी तो चवे चीरे चीरे चम जे लूण लिंगे लाई, चीरे चीरे चम। तस्वर था करियो तो माण्हू खे तकलीफ़ थी थिए। मच्छी खे रुगो चीरबो हुन में लूणु विझो त बि तकलीफ़ थी थिए। ऐं हीउ माण्हू जो अज़्म आहे। चीरे चीरे चम जे लूण लिंगे लाईं त मूं कुर न कयो अहिड़ो कोझो कमु। जो कोझो कमु आहे, ग़लति कमु आहे, जो कानून तोड़णो आहे, ही भनकड़ी कोन्हे करणी। चई जा दावा दम, चई केसिताणी, चई जा दावा दम, जेसी दम में दम आहे ता पिरत पवारसी। जोगी चवे थो त पाछाई न पाड़ियां सरचूं सुईअ साण, पाछाई न पाड़ियां सरचूं सुईअ साण, चई ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण, चई ॿीहर जापी ॼाण इबर जे ओसाब खे। चई इहे जेके सुई जूं जेके वसफूं आहिनि, इहे जेके इन्हनि माण्हुनि जा जेके अरखाण आहिनि, जेके इन्हनि वॾनि माण्हुनि जा, जिन माण्हुनि जे ज़िंदगी जो मक़सदु तरक़ी ऐं तइमीर आहे, जिन माण्हुनि जे ज़िंदगी जो मक़सदु आहे ॿियनि जे लाइ जीअणो, हिननि लाइ ॿिया जी विया, असांजे लाइ ॿिया जी विया। अमां बि जी वई, अबो बि जी वियो, ॾाॾो बि जी वियो हलियो, हीअ अलाए हज़ारे नस्ल असांजे लाइ जी विया आहिनि। असीं हुननि जी उन्हनि जो असांखे ॿियनि जे लाइ जीअणो आहे। छो जी जोगी चवे थो त वण था मेवा कनि पाण न खाइनि पंहिंजो, ठिकर भिटर छाड़ पूं धूणा धार सन, त केॾी लॼ लतीफ़ चए वीचारनि वणनि, चई फिरियो था फ़र्क़ु न मुंद मुक़ाबिल पंहिंजो। छो वण जेके आहिनि त उहे पाण न खाईंदा आहिनि पंहिंजो मेवो। हिकु क़ुर्बानी जो हिकिड़ो ख़ूबसूरत जेको आहे मिसाल ॾिए थो। माण्हू लाज़मी जेको पोखे थो उहो पाण त खाईंदो ई सही, पर ही कहिड़ा माण्हू जेके पोखीने ॿियनि लाइ था पोखे तयारु था कनि, पाण मरी था वञनि या पाण हलिया था वञनि, वरी पुठियां ॿिया केरु आहिनि। इहा ॻाल्हि सम्झी सॼो त ॿियो केरु बि कोन्हे को, सभु पंहिंजा आहिनि। क़ुरान में ख़ुदा खां पुछो त किथे मानी खाइजे किथे मानी न खाइजे। लाज़मी आहे त ज़िंदगी आहे जो असीं क़ुरान खे चऊं था त हीअ असांजे हीअ सॼी जेका ज़िंदगी जेका आहे, असांजी जेका हयात आहे, उनजो कोड ऑफ कंडक्ट आहे। उन में असांजो घर जूं ॻाल्हियूं, असांजे समाज जूं ॻाल्हियूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं समाज जूं ॻाल्हियूं आहिनि। असां त हुनखे सम्झो त अलाह जूं ॻाल्हियूं आहिनि, हिन में जिन्हनि भूतनि जूं ॻाल्हियूं आहिनि, हिन में अरबनि जूं कहाणियूं आहिनि, आसमान जूं ॻाल्हियूं, हुनखे छॾे ॾिनो थी हुनजे करे। ख़ुदा खां पुछोसीं त मानी किथे खाइजे किथे न खाइजे, इन जे लाइ बाक़ाइदे जेको आहे सो न वॾी हिकिड़ी लिस्ट ॿुधाई आहे। न त घणे भाङे जेको आहे ख़ुदा रुॻो इहे इशारा ॾींदो आहे, उसूल ॿुधाईंदो आहे, कानून ॿुधाईंदो आहे, पर इम्प्लीमेंटेशन माण्हुनि जी मर्ज़ी आहे। ऐं लाज़मी आहे त उहो सियारे में कणिक पोखिबियूं, ऊन्हारे में सारियूं पोखिबियूं। ऐं उहो त जेको आहे सो माण्हू जेको आहे सो उनखे इहे सभु जेके आहिनि से माण्हू जे लाइ, इहे सभु जेके क़ाइदा ऐं जेके कानून जेके ठहियल आहिनि, जेके माण्हू खे उन ते अमल करिणो आहे। चए पाछाई न पाड़ियां, चई पाछाई न पाड़ियां सरचूं सुईअ साण, चई ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण, चई ॿीहर जापी ॼाण इबर जे ओसाब खे। हाणे उहो जेको ॿुधाए पियो, लिस्ट ॿुधाए पियो, उन में लाज़मी आहे त अबे अम्मा जो घर त उहो ई पंहिंजो घर आहे, उतां त हूअं ई माण्हू मानी खाइनि, पर चाचे जे घरां खाई सघो था, मामे जे घरां खाई सघो था, सौटे जे घरां, मासात जे घरां, फुफी जे घरां, मासात जे घरां, उहे सभु ॿुधाए जेके बि ख़ानदान में थींदा आहिनि। पोइ पछाड़ी जो सिद्दीक़नि जे घरां, माना जेके सुठा तव्हांजा जेके दोस्त आहिनि, सिद्दीक़ माना घर खां ॿाहिरि, घर खां ॿाहिरि छा आहे दुनिया, दोस्त बि अची वियो हलियो त बचियो केरु? न त तव्हां जिते बि वञो, जंहिंजे बि घर वञो, तव्हां ईअं सम्झो तव्हांजो घर आहे, उते तव्हांखे ईअं ई जेको आहे आराम मिले, ईअं ई तव्हांखे पनाह मिले।
ईअं ई तव्हांखे ख़ुशी मिले, ईअं ई तव्हांखे जेको आहे एतिराम मिले। इन खां वधीक ॿी कहिड़ी जन्नत थी सघे थी इन खां वधीक? ऐं ख़ुदा बि चए थो, हे जेके मिट माइट आहिनि, हीअं त माण्हू पंहिंजे घर में बि जेको आहे फूके फूके जेको आहे माण्हू मानी घुरे थो, त ॿिए जे घर जेको आहे माण्हू कीअं जेको आहे ॿिए जो घर, माना पंहिंजो घर रहियो कोन। अॻे भाउ जो घर पंहिंजो घर हूंदो, हाणे भाउ जे घर बि जेको आहे माण्हू खे फूके फूके सोचे पोइ थो वञिणो पवे। भेण जो घर, पर हाणे भेण जो घर न रहियो आहे। अॻे पंहिंजे घर मानी न हूंदी, माण्हू भेण जे घर खाईंदो, पुफी जे घर खाईंदो, मामीअ जे घर खाईंदो। हींअर सभिनी घरनि खे जेको आहे ताला लॻा पिया आहिनि, इंटरलॉक लॻा पिया, केरु दर ई कोन थो खोले। दर केरु कोन थो खोले त छा केरु कंहिंखे अचण ई कोन थो ॾे? बाबा असां न ईंदा आहियूं त ही कहिड़ा माण्हू आहिनि? ही कराड़ कप ते हीअ जो झूनो जोगी वॻाए वॼाए वेठो, ॻोहन आॾो मुर्दियूं ऐं रिढनि अॻियां रबा। इहो चवे थो त खथो ई खूब, जी खथेरो ई खूब, कांध न कंदसि को ॿियो, चे मेरो ई महबूब, चे मूं मारू मन में। इहो आहे रिश्ते जो तक़दुस। अयाज़ चयो त कॾहिं अचूं चांहि जे लाइ? बाबा हिते अंब थींदा आहिनि, चांहि थोरी थींदी आहे हिते। हिते असीं वेठा आहियूं मीरपुर ख़ासि में, कच्छ में वेठा आहियूं असीं, तंदे जान मोहम्मद में। बाग़नि जो मुल्क आहे हिते, तो ॿुधा न आहिनि हिते 12 ई महीना अंब थींदा आहिनि हिते। हिते आहे असांजे पासे में वाढेले जो बाग़ आहे, उते 12 ई महीना अंब थींदा आहिनि। अचो, गाॾियूं मिलनि गाॾियुनि ते अचो, पंधु मिलो पंधु अचो। असीं हिते आइसोलेट थिया पिया, घुमंदा वरितूं आइसोलेट थिया। कि मारवड़ी रोई, कि मारवड़ी रोई थर नियापा चाया, कि आंजो गुतो जेॾियूं मींधे वर सोई। कि आंजो गुतो जेॾियूं मींधे वर सोई, कि लाथ मन धोई साण सची सूमरे। जे जॻह तव्हां मुंहिंजी गुत कई हुई उहो ई मींधो आहे, ऐं सची सूमरे सां जेको आहे सो आउं पलंग ते कोन वेठी आहियां। मारवड़ी रोई पई, चई त आउं जंग करे वेठी आहियां, ऐं मुंहिंजा जेके माइट आहिनि उहे वरी जेको आहे मूं में शक करे वेठा आहिनि। चई सखर सही ॾींहं, मारवड़ी चए त सखर सही ॾींहं जे मूं घारिया बंद में। चई सिखो सिपुनि खां, चई सिखो सिपुनि खां सरचूं रीत सिकण जी। सिक छा थींदी आहे? जेके समुंड जूं जेके सिपूं जेके हूंदियूं हुन में मोती थींदा आहिनि, नंढड़ा जेके मोती थींदा आहिनि, ॻाढ़ा पीला अछा वटि तव्हां ॾिठा हुजनि। उहो छा सां थींदो? लाज़मी उहो पीअण सां थींदो, पाणी पीअण सां थींदो। समुंड में रहे थी, समुंड जे तरे में रहे थी, पर समुंड जो पाणी नथी पीए, छो त समुंड जो पाणी खारो थींदो आहे। ही लतीफ़ ही कबीर सेखारीनि असांखे इज़त सां जीअण पिया हिन ज़माने में। हिन दुनिया में इज़त सां कीअं जीबो आहे, पर मिसाल कहिड़ो पिया ॾियनि, सिपी जो मिसाल पिया ॾियनि। लतीफ़ थो चए त सिखो सिपुनि खां सरचियूं रीत सिकण जी। चई मङनि जर मथां, चई जेसिताणी पाणी जी लेवल आहे एसिताणी हिननि खे पाणी कोन्हे पीअणो, पाणी में रहनि थियूं, हुनखे पाणी कोन्हे पीअणो। हुनखे ख़बर आहे जेके ॿाढ़ो पाणी पीअंदासीं त असांखे मोती न ठहंदो। थी सघे थो ॿियो को जीवड़ो को जिन भूत ठही वञे हलियो, पर मोती न ठहंदो। छो लाल जेको पाणी आहे सो आसमान जो पाणी। मङनि जर मथां ओरे कननि आसरो, कि आसमान जो जेको पाणी आहे, हक़ हिलाल जो जेको पाणी आहे, मींहं जो जेको पाणी आहे, पलुर जो जेको पाणी अचे उन जे आसरे में। कि छांगा छिजे छेलड़ो, कि मारवी आहे उहो जेको आहे उमाणे थी पंहिंजो नियापो थी उमाणे, ऐं उन में हिकिड़ो मेणो थी असां लाइ उमाणे।
उमर तो मारी के चए त हे जेको आहे सो मारू तुंहिंजा ईंदा ई कोन, मार जो आसरो लाहे छॾ। मारवी चइजे त मुंहिंजो नियापो जेको आहे सो माण्हुनि ते पहुचायो, जी ही नियापो लतीफ़ असां लतीफ़ जो जेको नियापो आहे ऐं तव्हांखे पहुचायां, या लतीफ़ सौ सिधो असां सां ॻाल्हाए थो। लतीफ़ अॼु बि ज़िंदा आहे, पंहिंजी शाइरी में ज़िंदा आहे, फतके थो, पंहिंजो जेको आहे सो मारवी में फतके थो, सोणी में बग़ावतूं करे थो, ससी में जेको आहे सो तहरीक हलाए थो। हीअ त लतीफ़ त अॼु बि विढ़ियो पियो आहे। लतीफ़ चए थो ही मारवी थी चए त छांगा छिजे छेलड़ो, तई छांगा छिजे छेलड़ो जे कहीं जो हो। छांग मां जॾहिं छेलड़ो जॾहिं विसरी विधो आहे, उनखे बि तव्हां ॻोल्हे लहंदा आहियो, उनखे चई सही वड़ो लिसो आऊं के वेस विसरी, चई उहो बि तव्हां सही ॻोल्हींदा आहियो। माना ॿुधाए पियो त तव्हां हेॾा भला भाॻिया आहियो, तव्हां हेॾा भला माण्हू आहियो, हेॾा तव्हां जेको आहे सो ॼाणू माण्हू आहियो, पोइ तव्हां वराड़ो ई कोन ठाहियो, तव्हां जेको आहे सो पेरा ई कोन खयां तव्हांजी, हीअ जेको आहे सो जवान जमानो जेको आहे सो सिंध तव्हां खां खसिजी वई हली। कि मूंखे मारवड़नि, चए मूंखे मारवड़नि धारी करे धिकियो, ॿिन्ही ॿाहुनि ॿेड़ियूं मथे काननि कंध, ही जो झूनो जोगी कराड़ कप ते वॼाए वेठो, रिढ लॻिया रबा ऐं ॻोहन आॾो मोलियो। हीअ त धरती जो दर्द आहे, ही माण्हू त धरती जो दर्द आहे। हा, हू दर्द जो दरिया आहे। हू केरु आहे जेको ख़तरनाक सूरत हाल खां आगाह थो करे। ही त ओभाए जे धी मोरड़े ऐं छहनि मुंहिंजी मलाहनि जी भेण ॿारी सीरई जी ॻाल्हि थो करे। ही उन जी ओसार आहे, मोरड़े जे माॻ जी पुकार आहे। ही जोगी सिंधी सूंहं आहे, ही सॼे समाज जे लाइ इल्मु थी आयो आहे, ही सॼे समाज लाइ रहमत ऐं नेमत थी आयो आहे। चए सीरई कुन जे किनारे ते बीठी पिटे ऐं पछाड़े रोए ऐं रड़े, ॿुधाइजी त अॼु दरिया बादशाह मतल। डिस्टर्ब थी विया न? हा न हलंदे जेसिताईं हले हलाइजो। चई मतो वहण कुन करे, ही कुन ते चढ़ियो बीठी आहे दरिया ते, उते ॿुधाए पई त अॼु जेको आहे दरिया आहे चई चरियो थी पियो आहे, मस्तु थी पियो आहे। थोरा रोशनी को मथे करे, चई मतो वहण कुन करे भञे संभूयूं साज, चई मूं विझंदे वाज पिरी पिया न भन में। चई जॾहिं मूंखे ख़बर पई त मुंहिंजा भाइर जेके आहिनि से मोरड़ो गिड़काए वियो, पोइ आउं जेको आहे चढ़ी आयुसि कुन ते, पोइ मूं अची भन विधो। माना सीरई कंहिंजो इंतज़ारु कोन कयो, हू मोरड़ो दिलू राय बादशाह जे दरबार में हुनजो नौकर थियो वेठो। उन वक़्तु को किथे पोइ जेको हुनजो जेको आहे सो हाल हो, जेका हुनजी पंहिंजी सघ हुई, उन सघ सां जेको आहे सो उहा खणी आई हुआ। चई मतो वहण कुन करे चई भञे संभूयूं साज, चई मूं विझंदे वाज पिरी पिया न भन में। उहो जेको भन जेको असां जेको हयूं, जेको दाइरो ॾिबो आहे, जेको मलाह जॾहिं मच्छी मारींदा आहिनि, जॾहिं वॾी मच्छी हूंदी आहे पोइ भन हणंदा आहिनि, ऐं पोइ हेठां शीहो लॻियलु हूंदो आहे जेको ज़मीन ते वञी पवंदो आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो उनखे छिकींदा आहिनि, पोइ उन में सभु मच्छी उन में अची वेंदी आहे।
ॿी नंढी पड़ी हणंदा आहिनि, उहा वरी ॿाहिरि ॿेड़ी ते बीह या ॿाहिरि हुनखे पड़ी चइबो आहे हुनखे। नंढे पाणी में वरी कुड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे साज़ आहिनि सभु मुहाणनि जा। चई घंघरिया घण ॼाण, चई घंघरिया घण ॼाण मूड़ी मत मोहा ईअं। चई विया गॾिजी वीर में पिया मोह महिराण, चई विया गॾिजी वीर में पिया मोह महिराण। चई अॻियां पोयां टाण विया वीचारनि विसरी, चई अॻियां पोयां टाण। चई माज़ी बि विसरी वियो हलियो उन्हनि खां, मुस्तक़बिल बि विसरी वियो हलियो। अलाए किथां आया हुआसीं, अलाए केॾांहुं वञणा हुआसीं, किथे रंडिजी पियासीं। चई माख भिॼाइनि मोलिया, हाणे वरी हुननि जा पटका पई ॾिसे, उन्हनि जा फेड़ा, उन्हनि जा मोलिया। अचे उहे बि उन्हनि जा जेके आहिनि। हा, गाज़ी फ़क़ीर ॿुधाए थो हाणे लाइट आई आहे, ऐं पोइ लाइट आहे त पोइ सभु सिलसिला हलनि था। असां वटि लाइट आहे से अबरी सबरी आहे, कुझु वरी हथ जी ठाही अथऊं। हा से हाणे इहे रातियूं पंहिंजियूं आहिनि, उहो ॾींहुं जेको आहे उहो ॾाढा ॾुखिया थी विया हलिया। अॼु वरी ख़बर न आहे तव्हांजा हुकुमरान वरी कहिड़ा हुकुम कया, अलाए वरी तव्हांखे लाक था कनि, अलाए डाउन था कनि, ख़बर न आहे। हिननि खां त न को माण्हू था संभालजनि, न को पंहिंजो पाण खे था संभाले सघनि। त माख भिॼाइनि मोलिया मथां राति पई, उझण लॻियूं ओलियूं। चई उझण लॻियूं ओलियूं वियनि वंझ वही। ओलियूं जंहिंसां ॿेड़े खे हलाइबो आहे, वॾा ओला आज जा के नंढड़ियूं ॿेड़ियूं, उनखे नंढड़ा वर थींदा आहिनि। ॿिया वंझ वॾा जेके लकड़ा जंहिंसां जेको आहे सो बंदर तां जेको आहे सो जहाज़नि खे ऐं नंढनि ॿेड़नि खे जेको आहे सो धिकबो आहे, उनखे चइबो आहे वंझ। वंझ तिखेरा वांझियो घाट परे आहे। चई कलाचियां कही कॾहिं कोन आयो। चई कलाची में जेको वियो वरी वापसि कोन वरियो आहे। चई को जो कहर पुनम, सीरई थी चए, सिंध थी चए, लतीफ़ थो चए। सीरई या उभाए जी धी, मोले जी वॾी भेण, उहा थी चवे त को जो कहर कुन में, जो घिड़े सो ने, ख़बर कोन ॾे त रछ कुॼाड़े रंधियो। मन खे अचे त ॿुधाए न त जेको आहे सो कहिड़ो नांग हो, कहिड़ो मांगर हो, किथे खणी विया मूंखे, किथे रखऊं, किथे मूंखे मारियऊं, छा कयऊं, हॾ गुॾ मुंहिंजा भॻऊं, सलियऊं, छा कयूं। का मन केरु अचे ई नथो। केतिरा माण्हू मरी विया आहिनि ऐं केतिरा माण्हू मरनि पिया, चवनि त कोरोना आहे माण्हुनि खे मारे थी। हाणे केरु अचे ॿुधाए त सही, बसि कोरोना तोखे हुई आहे, तोखे ॿी का भला तोखे हुई। ऐं उहा जेको आहे सो हीउ खणियो जेको आहे सो असांजा माण्हू ॿाहिरि ई था वञनि। बाबा टेस्ट कई अथऊं, हाणे पॉज़िटिव थियो, हाणे खणी वञो हुनखे। हाणे त माण्हुनि खे डपु थी पियो आहे माण्हुनि खे हाणे। चई पर न घाटूअरनि जी, घाटूअनि मच्छी मारीनि था। राति बि जेका इहा ॻाल्हि आई हुई, जन हिकिड़ा माण्हू आहिनि तहरीक हलाइनि पिया, जदोजहद कनि था, शिकार कनि था, पर उनखां मच्छी मरे कान पई, उन्हनि खां शिकार नथो थिए उन्हनि खां। हाणे उन्हनि जी शिकायत पई माई करे, माई चवे थी इहे पर न घाटूअरनि जी। चई घाटूअरनि जो इहो तरीक़ो न आहे। चई ई पर न घाटूअरनि जी, ऐं जा लुॾो लोड, तव्हां जेका लोड पिया लुॾो, तव्हां जे तरीक़े सां चई जेको शिकार था करियो, तव्हां तरीक़े सां जेको आहे सो ही तहरीकूं था हलायो, इनकलाब था आणियो, ईअं कोन थींदो। चई पोइ छा उहे छा कंदा हुआ अॻे जेके हुआ, अॻियां जेके इनकलाबी या अॻियां जेके शिकारी जेके हुआ, उहे छा कंदा। चइजे कुन कलाचीअ कोड सुख न सुता कॾहिं,
चई वो कलाची जे कुन ते उहे जेके मोहाणा हुआ, उहे जेके मल मीर मोहाणा जेके हुआ, उहे सुख सां कॾहिं सुता कोन। तव्हीं रुॻो सुता पिया, जेॾी महिल अचूं था ओॾी महिल सुता पिया, खायो पियो वरियो सुता पिया। ईअं शिकार कीअं थींदो? ओठ त तव्हांजा जेके जेके आहिनि टीन टपर जेके आहिनि हथियार बि खणी वेंदा हलिया, तव्हीं छा कंदा? हिकिड़ो माण्हू चौकीदारी करे, उहो माण्हू सुम्ही रहे हथियार जो सरांदी रखी, पोइ उहो त माण्हू ईंदो हुनखे हथियार खणियो हलियो वेंदो या हुनखे धकु हणियो हलियो वेंदो? इहो कहिड़ो तरीक़ो आहे तव्हांजो शिकार करण जो? जंहिंजी झिंग जीअं झुगा पाईं झोल में ईअं न मरनि मच्छ। चई मच्छ ईअं कोन मरंदो आहे जीअं तव्हीं जेको आहे झुगा झुग झुगा बीठा करे नंढड़े पाणी में बीठा आहियो। झुगा कबा न हिकिड़े पासे खां झुग झुगा आवाज़ कंदा ईंदा आहिनि, ऐं मच्छी आहे हुनखे ट्राह ॾिबो आहे, हुनखे ॿिया वरी परे खां कूड़ियूं खणियो वेंदा आहिनि। पोइ वीचारी हुनखे दोखे में, पोइ चए माण्हू त आहे दोखेबाज़, पोइ जानवरनि खे मच्छी खे पोइ फासाए थो ईअं जेको आहे पंहिंजे चूणे पाणी जे लाइ पाणी। चए थो जीअं झुगा पाईं झोल में ईअं न मरनि मच्छ। चई सधर लहर समुंड जी, चई राऊं रंग जे रछ। राऊं चइबो रसनि खे जंहिंमें रछ ॿधबा आहिनि, ॼारा जंहिंमें ॿधबा आहिनि। चई हिनखे रंग ॾिबो त मज़बूत थींदा। अॻे सिणी जा हूंदा हुआ, हाणे प्लास्टिक जा आहिनि। चए त राऊं रंग जे रछ। चई जेके राऊं आहिनि ऐं जेके रछ आहिनि, चई इन्हनि खे रंगबो, इन्हनि खे रंग ॾिबो इन्हनि खे, ऐं पोइ वरी वधीक जेके मज़बूत थींदा। चई हे छाड़ूं ई छछ। चई छाड़, चई आहे दरिया कोन्हे, इहा छाड़ आहे। इन में तव्हां नंढी मच्छी मारे सघो था, मच्छ इन में न आहे, मांगर इन में कोन्हे। चई हे छाड़ूं ई छछ। चई ओड़ा अॻाऊं थियो, चई ओड़ा अञा अॻिते आहे, जिते मांगर वेठा आहिनि। मांगरनि खे असां तव्हांखे विढ़णो आहे, तॾहिं तव्हांजे हिन क़ौम जी जान टुटंदी। मांगर सां विढ़ण जे लाइ ज़रूरी कोन्हे मांगर थिजे, मांगर जेतिरी ताक़त जेका तव्हीं भले हासिलु करियो, पर मांगर न थिबो। जे हुआ सोनीअ संघरे। चई जे हुआ सोनीअ संघरे से हित न पसां हाण। घणियूं ॻाल्हियूं आहिनि उहे रिपीट बि थींदियूं, त ज़मानो ॼण त बीह रहियो आहे, ऐं उनखे धंधोड़ण जे लाइ जेको आहे वरी वरी साॻियूं साॻियूं ॻाल्हियूं करणियूं पवनि थियूं। लतीफ़ थो चवे, ही जोगी थो चवे कराड़ जे कप ते, जेको रिढनि अॻियां रबाब बीठो वॼाए, ॻोहन ॾाढो मुरलियूं वेठो थो वॼाए। उहो चवे थो जे हुआ सोनीअ संघरे से हित न पसां हाण। कि ऊने अब्दुल लतीफ़ चए कि पके विया परियां। कि ऊने अब्दुल लतीफ़ चए कि पके विया परियाण। कि साऊ संजन साण कुन वराए झलिया। चई हुआ ॾाढा साऊ, ॾाढा ॾाहा माण्हू हुआ, पर पोइ किथे किथे जेको आहे सो माण्हू बेवस थी थो वञे। साईं हथियारनि सूधा जलिजी विया ॼा। चई साऊ संजन साण कुन वराए झलिया। हीउ कराड़ जे कप ते झूनो जोगी वेठो आहे, हिन वटि तमामु घणो मवादु आहे। अॼु हुन खां ॿ टे ॻाल्हियूं इहे ॿुधियूंसीं, कुझु मारी जा बैत ॿुधासीं, ऐं कुझु ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में आयूं हूंदियूं, कुझु तव्हीं पाण सोचिजो। ऐं सुभाणे वरी ॿियो दास्तान खांसि ॿुधंदासीं। आहियूं तव्हांजे देश में, सुभाणे जिते बि हूंदासीं उतां तव्हां सां वरी जेको आहे सो ऑनलाइन थींदासीं। ऐं महिरबानी कजो सुभाणे जेको आहे सो वरी राति जो इते साॻे 10 बजे टाइम ते मिलंदासीं। ऐं कुझु ईअं उड़िया फिड़िया बैत पढ़ूं था, ऐं
ख़ुदा जो जेको इंटरव्यू आहे उहो बि जेको आहे सो वरितो आहे। इलाही शयूं उहे लिखणियूं आहिनि ऐं उहे बि जेको आहे सो वरी पाण तव्हांखे ॿुधाईंदासीं त ख़ुदा ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मामलनि में असांजी कहिड़ी रहनुमाई थो करे, क़ुर असांजी कहिड़ी रहनुमाई थो करे। ऐं ॿिया असांजा जेके अॼु जा जेके शाइर आहिनि ऐं सरदार अयाज़ जी शिकायत बि कई अधी सवेर साजिदा त अयाज़ बि गुसाए पियो। अॼु अयाज़ को मैसेज कयो आहे, पाण शायदि आयो कोन्हे किथे की कमकार सां लॻो पियो हूंदो। हीउ मुंहिंजो माइटु नसीर गोपांग ऐं इहो बि जेको आहे सो आहे, इन बि को मैसेज कयो आहे। ऐं सैयद नूर मोहम्मद शाह जी महिरबानी आहे, इहो त रोज़ानी असां सां गॾु अचे थो। हीअ सारंग जा बैत आहिनि। सॼण सावण मींहं जी आगम कयो अचनि, कयो अचनि चई आऊं मञा तन इंदलट थी उभरां। हाणे सॼण सावण जो मींहुं थी अचे, उन मां वरी जेको आहे सो हीउ सॼो जेको समाज आहे तव्हांजो इंदलठ वांगुरु जेको आहे सो तव्हीं रंगारंगी थी पओ, रंगारंगी पोश पहिरियो, ईअं तव्हांजी ज़िंदगी ईअं सॼी जेका असां रंगीन थी पवे तव्हांजी ज़िंदगी। जे सुणियो रड़ रहद जी कलियूं थियूं कंबनि। हीअ मुख़्तलिफ़ मंज़र आहिनि सारंग जा। ओचितो जेको आहे सो रहद चइबो आहे गोड़ खे, हीअ अरबी जो लफ़्ज़ आहे। ऐं आउं सम्झां थो त कलाम पाक जी आयत सूरत आहे, उनजो बि नालो आहे। खावर साहब बि वीडियो जेको आहे सो शेयर कई आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं मंसूर बि असां सां गॾु आहे। ऐं असांजो हीउ हाशमाणी गुलाम मुस्तफ़ा, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी। चई सुणियो रड़ रहद जी चई कलियूं थियूं कंबनि। चई हीअ जेके कलियूं जेके आहिनि माण्हू ॾकंदो आहे, पोइ माण्हू जी ॾाढ़ी ॾकंदी आहे माण्हू जी, हीअ इन ॾाढ़ी खां अंदरि आहे न कलियूं आहिनि माण्हू जूं, इहे ॾकंदियूं आहिनि। माना असुलु ॿुधाए पियो सॼो जेको वजूद माण्हू जो ॾके थो। माण्हू जॾहिं ख़तरा था थियनि, जॾहिं गोड़ घमसान थो थिए, उन में वरी जेकॾहिं बेवाह जेकॾहिं मायूं हुजनि, जंहिंजा वारस न हुजनि या हुजनि त पोरे ते हलिया विया हुजनि, चई वारस वरी तन अची शाल ओलो करे, वरी हुनजा वारस अचनि, उहे वरी अचनि, वरी जेको आहे सो उन्हनि सां ओलो कनि। हीउ मुंहिंजो माइटु अमीर बश गोपांग, उहो बि तव्हांखे सलाम थो ॾिए, उनजी महिरबानी। केॾारे जो हिकिड़ो बैत आहे, हुन में जेको आहे सो भॼी वियो जॻह मैदान में। माई जो मुंहिंजो मुड़ुसु न हूंदो, मुंहिंजो मुड़ुसु हूंदो त भॻो आऊं न चवां मारियो तव्हां विसार। जेकॾहिं मरी वियो आहे तव्हां इहा ॻाल्हि था करियो, पोइ ठीकु आहे, छो त मूंखे ख़बर आहे हू मरंदो, मरी वेंदो, भॼंदो कोन। माना एॾो वॾो एतमाद जेको आहे सो बहाल आहे। माना हिकिड़ी ज़ाल खे पंहिंजे मुड़ुस ते एॾी, हुनखे ख़बर आहे मुंहिंजो मुड़ुसु, माना मरण खां सुठी शइ त कोन्हे का। माई खे ख़बर आहे त मुड़ुसु मरी वियो हलियो त सुभाणे आउं रंधड़ थी वेंदुसि हली, पर माना हू उन सां गॾु वेड़ में गॾु आहे। बची आयो त बि ठीकु आहे, जेकर न बची आयो उन खां पोइ बि ॼण त हू हुन सां गॾु सती जती थी जेका वेंदी हली, हुन सां गॾु हूंदी, हुन सां अलॻि न हूंदी। हीउ लतीफ़ जो जेको कैरेक्टर आहे ज़ाल जो, उहो चवे थो त भॻो आऊं न चवां मारियो तव्हां विसां। चई कान त मुंहं में धकड़ा सेकींदे सूंहां। चई जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहं में धक हूंदा त हुनखे सूंहंदो, मूंखे हुनखे सेकींदुसि। चई टपण लॼ मरां जे हुनसि पुठ में, पर जेकॾहिं भाड़ियो थी भॻो आहे ऐं पुठियां को धकु लॻल अथसि त पोइ जेको आहे सो उनखे ऐं ॿुॾी मरां ऐं कीअं जेको आहे सो सूंहंदुसि, जा हुनखे वरी धकड़ा वेही सूंहां। टपण लॼ मरां जे हुनसि पुठ में, चई किले वेर कटक में पाखर जो पाए। हिकिड़ो हमला आहे, उहो मैदान जे जंग में त लथो आहे, पर उहो पाखर पियो पाए, ॾोह जो टोपलो पियो पाए, उहो सनरियूं ज़ंजीरनि वारा जेके चोला जेके थींदा आहिनि, जंहिंमें तलवार न लॻंदी आहे, चई उहो चोला पियो पाए। उहो कमांडर चयो हिनखे ॿाहिरि कढो, हीउ पंहिंजो पाण खे बचाईंदो या हीउ विढ़ंदो ई। चई किले वेर, किले वेर माना जंग जे मैदान में झेड़े हेठि आहे, किलो माना जंग। चई किले वेर कटक में, चई पाखर जो पाए, चई उन खे जीअण जो अञा आसांगो आहे।
चई उन खे जीअण जो अञा आसान को आहे। चई सूर्य सो चुआए जो रुॻो ई रण गिड़े। चई सूर्य त उनखे चइबो जेको मैदान ते अची वञे, उन खां पोइ जहिड़ियूं हालतूं हुजनि उन हालतुनि मुताबिक़ जेको आहे छेर हणिबी। पोइ जिते जहिड़ो हथियार हलंदो उते ओहिड़ो हथियार इस्तेमालु कबो। जेकॾहिं गिलोली आहे त गिलोली इस्तेमालु कबी, जेकॾहिं तलवार आहे त तलवार इस्तेमालु कबी, तीर आहे तुफ़ंग आहे, पोइ ॿियो कुझु कोन्हे को। हण भाला पव भाकुरे आॾी ढाल बि ढाल। कॾहिं कॾहिं माण्हू को हथियार कोन्हे को, माण्हू भाकुरनि सां माण्हू विड़ी पवंदो आहे। माण्हू सूर्य मरे सोभ खे, सूर्य जेको आहे सोभ जे लाइ मरंदो आहे। सूर्य मरे सोभ खे त दिलि जा वहम विसार। अलाए छा थींदो, बचनि जो छा थींदो, हिन ॿनी जो छा थींदो, पोइ धक त कोन लॻंदो, मरी त कोन वञ भलो। माण्हू मैदान ते आयो आहे, उहो बि जेकॾहिं इहे वहम कंदो त विड़की सघंदो, त कमज़ोर थी वेंदो हले न। त सूर्य मरे सोभ खे ते दिलि जा वहम विसार। चई हण भाला, चई पव भाकुरे, चई आॾी ढाल में ढार। चई हण भाला पव भाकुरे, चई आॾी ढाल में ढार। चई मथे थेक तरार, चई पोइ मार त मटारो थिए। चई अगरि तलवार चई इहा उछल। हिकिड़ो माण्हू आहे उहो हथे ख़ाली बीठो आहे, ऐं हथे ख़ाली जेको माण्हू आहे उन सां तूं जेको आहे कीअं जेको आहे पंहिंजो खणियो, ढाल बि खणियो बीठो आहीं, तलवार बि खणियो बीठो आहीं, खंजर बि खणियो बीठो आहीं। चई मथे थेक तरार, पोइ मार त मटारो थिए। चई तलवार खे उछल, उन खां पोइ उन खां पोइ ख़बर पवे जेको आहे मुक़ाबिलो छा थींदो। सामूंडी जा हिकिड़ा ॿ बैत उहे पढ़ूं था। अॼु पिण वायूं कनि, अॼु पिण वायूं कनि वणजारा वञण जो, अठई पर अथनि सायो कंहिं सफ़र जो। ही सामूंडी हर वक़्तु सफ़र में हूंदा आहिनि। तॾहिं लतीफ़ साईं चयो न, से मर रोयो रून जन मुसाफ़िर सुपिरी। जिन जा सुपिरी मुसाफ़िर हूंदा उहे त हर वक़्तु वीचारियो रोंदियो वेठो। आयो 12 माह पुण थो सफ़र संभाए। माउ खे चए त वणजारे जी माउ वणजारो को न पलीए। सस खे थी चए त सम्झाए, 12 महीने खां पोइ आयो आहे। चई वणजारे जी माउ वणजारो को न पलीए। चई आयो 12 माह पुण थो सफ़र संभाए। चई वरी जी सफ़र ते पियो वञे। चई ऊने में ओहरी जॾहिं विया जे, चई मोटी माॻ न आया। चई मोटी माॻ न आया मां सामूंडी से। चई खारो तनी खे जेकस वरी वियो। कोन आया आहिनि जो मतिलबु इहो आहे त खारो उन्हनि खे खाई वियो हलियो, विया हलिया थी उहे। हाणे इहो लतीफ़ जो इहे जोगी जूं ॻाल्हियूं ॿुधियोसीं। हाणे अचो त क़ुर जी हिकिड़ी आयत पढ़ूं। हीअ जेको अलाह साईं जो जेको जहान आहे, ऐं ॾाढो देरि सां इहा ख़बर पई, हीअं अजायूं हलियूं वयूं, ऐं रुॻो इहे ॼण किनारे ते बीठा हुआसीं। पर ख़ैरु हिकिड़ी जेका घड़ी आहे उहा सदियुनि खां वॾी थी सघे थी, जेकॾहिं असां हुन ख़ुदा जे हुन क़ुर खे ऐं हुन पंहिंजे दिलि ऐं पंहिंजे दिमाग़ जे सचाई सदाकत ऐं बसीरत सां जेकॾहिं असां उनखे पढ़ी विधो ऐं असां उनखे जेको आहे कोशिशि कई सम्झण जी आहे। हीअ अॼु हिकिड़ी सूरत पढ़ूं था जंहिंमें आहे इंसानी ज़ात जी जोड़जक जेका आहे उहा कीअं थी थिए। ख़बर आहे माण्हू जेको आहे गेह खाईंदो थुल्हो थी वेंदो हलियो, हीउ चांवर खाईंदो, हीउ कणिक खाईंदो, पर हीउ माण्हू जो अकुलु कीअं वधे, माण्हू में शऊर कीअं अचे, माण्हू में किरदारु कीअं ठहे। उहो मानी खाइण सां जेको आहे माण्हू जो किरदारु कोन थो ठहे, न को गोश्त खाइण सां किरदारु ठहे थो। हीउ गोश्त खाइण वारा, गेह खाइण वारा, सुठियूं मानियूं खाइण वारा माण्हू त जानवरनि खां वधीक ख़तरनाक थी विया आहिनि। अञा बि जिन माण्हुनि बुख ते 4 ॾींहं गुज़ारिया आहिनि उन्हनि माण्हुनि में अञा का फज़ीलत आहे।
बाक़ी जिन सुठियूं 70 अछियूं जिन माण्हुनि खाधियूं उहे ॾाढा ख़तरनाक थी विया आहिनि। हाणे अचो ख़ुदा खां पुछूं त इहो माण्हुनि जी जेका ज़ात आहे उहा कीअं थी ठहे। ख़ुदा फरमाए थो त ऐं इंसानी ज़ात ते गौर फ़िक्र करियो, ऐं इंसानी ज़ात ते गौर फ़िक्र करियो त असां उनखे केॾो न बहितरीनु सुहिणो बनायो। हाणे ख़ुदा माण्हुनि जी तारीफ़ थो करे, माण्हुनि जो तारीफ़ थो करे माण्हू जो, त असां उनखे केॾो न बहितर ऐं सुहिणो बनायो आहे। कीअं ॾिसो, हीअ जहिड़ी खाॿी अखि आहे, साॼी अखि बि ओड़ी आहे। जेकर हीअ थोरी ॾॿी थी वञे हा त केॾी बेकार लॻे हा। केॾी ख़ूबसूरती सां, केॾे बैलेंस सां माण्हू जी जेका जसामत जेका माण्हू जी उहा ठाही आहे। ऐं पोइ उनजे अंदर में उन ॻाल्हि जी सलाहियत रखी वई आहे त जे हू चाहे त ग़लति राह ते हले, पंहिंजे अंदरि भंजराह करे वठे, पर जे हू चाहे त ख़ुदाई कानूननि जी पैरवी करे पंहिंजो पाण खे महफ़ूज़ करे वठे। ॾाढी सवली ॻाल्हि आहे, तमामु नंढिड़ो जुमिलो आहे, पर इहो इंसान खे बचाइण जे लाइ, इंसान खे सम्झाइण जे लाइ, इन खां वधीक आउं सम्झां ॿियो को बि अहिड़ो इल्मु पैदा कोन थियो आहे। ख़ुदा चए थो इंसान खे असां ॾाढी जेको आहे सो बैलेंस सां, ॾाढी ख़ूबसूरती सां असां इंसान खे ठाहियो आहे। तव्हां रुॻो उते गौर फ़िक्र करियो इंसान। ऐं वरी उनखे जेको असां अख़्तियार जेको ॾिनो आहे, जेको वणनि खे न मिलियो आहे, जेको जानवरनि खे न मिलियो आहे, जेको पखियुनि खे न मिलियो आहे, जेको सिंज चंड सितारनि खे न मिलियो आहे, जेको मलाइकनि खे न मिलियो आहे। मंज़ूर खोसो थो ॿुधे, मुंहिंजो यार आहे, हीअ हाई कोर्ट जो ॾाढो सुठो जेको आहे सो वकील, पर असुलु हिन जी जेका असांजे तारीफ़ त हीउ सुठो माण्हू आहे। हीउ दोस्तनि यारनि तां क़ुर्बान थींदड़ माण्हू आहे। इहे इनकलाबी ॿिज आहिनि, इहे कॾहिं बि जेको आहे इहे काणा कोन थींदा। लतीफ़ साहिब जी मजलिस में असां सां गॾु आहे। त ख़ुदा फरमाए थो, पर जे चाहे, माना चाहण जो मतिलबु आहे त तव्हांखे अख़्तियार मिलियो। जेके चाहियो त तव्हां जेको आहे सो ग़लति कमु करियो ऐं उन्हनि जा नतीजा ग़लति निकिरंदा। इहो ख़ुदा थो ॿुधाए, इहो ख़ुदा जो कानून। पर तव्हां चाहियो त तव्हां ख़ुदा जे कानून जी पैरवी कयो ऐं पंहिंजो पाण खे महफ़ूज़ करे वठो। यादि रखो, शोभूं उहे था माणीनि जंहिंजी ज़ात ऐं सलाहियतूं तरक़ी करे पंहिंजे मंज़िल ऐं माॻ ते पहुची थियूं वञनि। शोभ माण्हू जो मतिलबु आहे त माण्हू जूं जेके चाहतूं आहिनि, माण्हू जूं जेके सधूं आहिनि, जेके माण्हू जूं, माण्हू जो जेको मक़सदु आहे, माण्हू जो जेको प्रोग्राम आहे, उन गोल ते माण्हू पहुचे। मुमल मारणी आहे जेकॾहिं माण्हू खे, त उन मुमल ताईं कीअं पहुचबो? मुमल ताईं तरक़ी करे पंहिंजे मंज़िल ऐं माॻ ते पहुची थियूं वञनि। ऐं नाकाम ऐं नामुराद उहे था थियनि जिन जी ज़ात ऐं सलाहियतूं दॿिजी दफ़न थी थियूं वञनि ऐं तरक़ी ऐं तइमीर खां वांझिजी था वञनि। हाणे लतीफ़ साईं उन ॻाल्हि खे कीअं थो वेड़े, जनी संदे जीअ में, चई जनी संदे जीअ में भतो भते ॿोॾ, कहिड़ा करियईं कोॾ हींअड़ा पसीतनि खे। ऐं हिकिड़े उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजो पाण खे तबाह करे छॾियो। ॿिया उहे माण्हू आहिनि जीअनि से संघार अझे जनी घारिया। हुन अहिड़ो बंदोबस्तु कयो आहे, जनी संदा ॿार 8 पहर अॻूं दर, माना उन्हनि जा जेके बच्चा आहिनि 8 पहर ख़ुशि आहिनि ऐं उन्हनि जो माहौल बि सुठो आहे, उन्हनि जो हालतूं बि सुठियूं आहिनि उन्हनि जो। जीअनि से जनी घारिया, जनी संदी वार चोर न छुए वछड़ा। ऐं उन्हनि जो हिफ़ाज़त जो बंदोबस्तु बि एॾो भलो आहे, एॾो बहितरु आहे, जो उन्हनि जे वाड़े ॾांहुं चोर खे बि ज़रूरत कोन थी थिए जेका उन्हनि जे वाड़े ॾांहुं निहारे। ऐं लतीफ़ साईं तव्हांजी तारीफ़ करे थो जुमगनि जी, भलनि माण्हुनि जी, अला जुमग जीअनि।
अजे जनी घारियां शाल न सुके वीअरी जियां पही पीअनि। ख़ुदा करे त इहो पाणी जो घड़ो न सुके, इहो खूहर न सुके, इहो कड़ियो न सुके, सदाईं इहो कड़ियो आबाद हुजे। चई शाल मुसुके वीअरी जियां पही पीअनि, चई मुल्कनि अखड़ियनि जन ॾिठे मूं थिए। माना महबूबनि खे ॾिसिजे, उन संघारनि मारुनि खे ॾिसिजे, ऐं माण्हू जी सॼी जेका असां दिलि माण्हू जी ख़ुशि थी पवे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजे ॿचड़नि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे अबे अमा जो ख़्यालु रखिजो। ज़िंदगी रही त सुभाणे ज़रूरु मिलंदासीं। ऐं हीउ चंड खे ई न्यापा थो उमाणे, चङा चंड चएज सनिया खे सॼनि। असीं वरी तव्हांखे इहे न्यापा था ॾियूं। चई चङा चंड चएज सनिया खे सॼणे, चई अङण मथां उभरी, चई अङण मथां उभरी परियां जे पएज ते झीणो ॻाल्हाएज पेरें विझी हथड़ा। चई उभर चंड पस पिरी तो ओॾा मूं दूर, चई सॼण सुता विल में तो ओॾा मूं दूर, चई सॼण सुता विल में चोटा भरे कपूर। कपूर ख़ुशबू थींदी आहे जेका चोटे में विझिबी आहे। चई सॼण सुता विल में चोटा भरे कपूर, चई पेरें आऊं न पुॼणी, चई पेरें आऊं न पुॼणी बाबल ॾिए न ॿूर। चई जंहिं ते चढ़ी असूर संझे सॼण सहेटिया। ॿूर बि मिली पवंदो अगरि सफ़र पाण खे करणी आहे, करिणो आहे इहो पाण खे। रशीद अहमद चांडिया तव्हांजी महिरबानी। ऐं मंज़ूर हुसैन खोसा, तूं लतीफ़ जो आशिक़ बि आहीं, लतीफ़ जो ॼाणू बि आहीं, ऐं महिरबानी करे तूं रोज़ानी औंदा वञ। तोसां ओसो असांजी दिलि ख़ुशि थीसी, असांजी दिलि खुलसी, लतीफ़ बि खुलसी। महिरबानी तव्हांजो। ऐं कराची वारनि खे कल्ह कराची मां वेही हिते सलाम ॾिनासीं थर वारनि खे। अॼु हितां त कच्छ मां वेही चुकासीं, भई कराची वारनि खे सलाम था करियूं, जेकबाबाद वारनि खे, अमरीका वारनि खे, हीअ जगजान में जिते बि असांजा दोस्त वेठा आहिनि सभिनी खे सलाम, सभिनी खे लतीफ़ जो सलाम, सभिनी खे सिंध जो सलाम। ख़ुदा ख़ुशि रखे। जहिड़ियूं हालतूं आहिनि हालतुनि खे मुंहुं ॾियणो आहे, ख़ुशि असलोबी सां मुंहुं ॾियणो आहे। ऐं ख़ुदा कंदो त पाण हिन हचान मुंझां पार पइजी वेंदासीं। महिरबानी तव्हांजो, तव्हांजे जेको आहे लतीफ़ साईं जी महफ़िल ऐं मजलिस में अचण जो। ज़िंदगी रही त सुभाणे ज़रूरु मिलंदासीं। ख़ुदा ख़ुशि रखे।